Assalamualaikum. Maman Sidi Mitwar Baba Alam. Rabb Kareem Allah Rahim je Rasul Abu al Qasim Muhammad sallallahu alaihi wasallam bin Abdullah alayhi salam bin Abdul Muttalib alayhi salam Rahmatullah Alameen sallallahu alaihi wasallam wal Mursaleen sallallahu alaihi wasallam jin ja maujuza हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिने अंगूर जे इशारे सां चंड ॿ टुकड़ा करे छॾियाई। हुज़ूर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिने जे जिस्म मुबारक जो पाछो न हो, ककर छांव करे हलंदो हो। मोहसिन इंसानियत ढाई हलीमा अलैहिस्सलाम जॾहिं मके अची रही हुई त उनजो गॾु सभिनी खां तेज़ हलंदो हो। उन सफ़र में जॾहिं उम्मे सईदा जे ख़ीमे में हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरवरे कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पहुतो, सॼे काफ़िले खे तमामु घणी बुख लॻी हुई। उन ख़ाटूअ वटि हिकु कमज़ोर बकरी हुई। पाण सरवरे कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो असांखे खाइण लाइ ॾे। उन अर्ज़ु कयो खाइण लाइ कुझु कोन्हे। पाण सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बकरीअ जे बारे में चयो। उन चयो हीअ बकरी कमज़ोर आहे, हली बि कोन थी सघे। सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन बकरीअ जे चेल्ह ते अहिड़ो हथ मुबारक फेरियो जो उन ख़ीमे में सभिनी खां वॾो ठांव खणी उन में खीर ॾियणु शुरू कयो। इहा बकरी जेका हलण खां कासिर हुई, हथ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजज़े जे बास उन जे थणनि में निकिरण वारो खीर सां इहो वॾो ठांव कनातार खीर सां भरिजी वियो। खंडक जे मौक़े ते जॾहिं सभिनी जे पेट ते पथर ॿधल हुआ, हिकु सहाबी रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे घर वियो ऐं हिकु बकरीअ जो फर ज़बह कयो ऐं घर में जेको अटो हो उन जूं मानियूं पचाए पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अर्ज़ु कयो त साईं, अर्ज़ु कयो त 7-8 माण्हुनि जो खाधो तयारु आहे, तव्हां तशरीफ़ खणी अचो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 70 माण्हुनि सां गॾु पहुची वियो। उन साहबीअ जे चहिरे ते परेशानी निमूदार थी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्हनि थान मथां कपिड़ो रूमाल खणी विझ, ॿोड़ ऐं मानी खणंदो रह। इहो कपिड़ो रूमाल मथां हटाई। अहिड़ी तरह 7 माण्हुनि जो खाधो 70 माण्हुनि खाई ढव कयो। महिमाननि जे वञण खां पहिरीं जेतिरो खाधो हो ओतिरो खाधो बाक़ी हो बचियो। ग़ज़वा ख़ैबर जे मौक़े ते जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जो अखियुनि में तकलीफ़ थी त पाण सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजो लुआब उन जे अखियुनि खे लॻायो त उनखे शफ़ा मिली। उन खां पोइ सॼी ज़िंदगी हज़रत अली अलैहिस्सलाम जे अखियुनि में तकलीफ़ कोन थी। हिक ॿेरे खीर जी भरियल नंढे प्यालो में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजूं अंगुरियूं विधियूं ऐं उन प्याले खे मुंहं सां लॻाए सभिनी असहाब सफ़ा खीर पीतो। तॾहिं बि उन प्याले में ओतिरे जो ओतिरो खीर हो। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। हिम्मत तौफ़ीक़ अता करे मिठूअ जा सभु मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता करे। खुशहाली अता कर।